पनु आकिल बदमनी डी भड़कियल बाहि ते ज़ाब्तो अची न सघियो। सखावत मोहतम दिलो वश मोहतम एजाज उर्फ नादर आलमानी अब्दुल कुदूस जिस्कानी इफ्तिखार जिस्कानी जे अगवा बाद पनु आकिल मां अगवा थियलनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनु आकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि, आगाह कजो। जी नैलामा खे ॿुधायूं पिया त पन्नो आकिल तालके मां सखावत महतम ऐं दिलवश महतम समेत 4 ॾींहं अॻु रसूल बख्श आलमानी मां नादर आलमानी जी अगवा बाद मुग़विन जो अंग तालके पन्नो आकिल मां 5 थी वियो आहे, जेके धाड़ियलनि चंबे में आहिनि। हिन खां अॻु अब्दुल कुदूस जिस्कानी ऐं इफ्तिखार जिस्कानी खे बि महीनो खनि अॻु अगवा कयो हो, जेके बि हिन महिल ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। अहिड़े अमल ख़िलाफ़ जिस्कानी बिरादरी, महतम बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ शहरनि पारां पन्नो आकिल ऐं सखर में अलॻि अलॻि मुज़ाहिरा करे घुर कई वई आहे त उनजा मुग़वी फौरी तौर ते बाज़ियाब कराया वञनि, पर लॻे ईअं पियो त सखर पन्नो आकिल पुलिस बेवस बणियल आहे ऐं पन्नो आकिल तालके में बदमनी जी भड़कंदड़ बाहि में अवाम सड़ी रहियो आहे ऐं पुलिस लाइ अगवा जा रोज़ अगवा जा वाक़िया, धाड़नि फुरनि चोरियुनि जा वाक़िया ऐं पन्नो आकिल सखर पुलिस लाइ वॾो चैलेंज बणिजी विया आहिनि। हिन महिल ताईं सखर पन्नो आकिल पुलिस कचे में को बि धाड़ियलनि ख़िलाफ़ अमरी ऑपरेशन न कयो आहे, जंहिं सबबु अवाम में सख़्तु ख़ौफ़ हरास पकड़ियल आहे। शाम जो वीरानी जी लहर पकड़िजी वञे थी, माण्हू ॿाहिराड़ी ॾांहुं अचु वञु बंदि करे छॾीनि पिया। जी महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।